नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त चोटियारियूं में खबर ॾींदा आहियूं। चोटियारियूं थाणे जी हद टिंडोमठाखान में सोलर पीनल मां थियल शॉर्ट सर्कट सबब बाहि लगी वई, जंहिंजे नतीजे में गाह बिरादरी जे जान मोहम्मद रमज़ान, मौला बख्श खान मोहम्मद, ताज मोहम्मद ऐं अल्लाह बख्श गांव जा लांडी निमा ठहियल 10,000 घर सड़ी विया, जॾहिं त घरनि अंदरि नंढ सुतल 2 मासूम ॿारनि ज़ाहिद पुट मौला बख्श, शाहिदा धी मौला बख्श ऐं रमज़ान पुट हुसैन बख्श गाए समेत 3 ॼणा अचानक बाहि लॻण सबब सड़ी ज़ख़्मी थी पिया। उन खां अलावा घरनि अंदरि पयल खाइण जी कणक, 2 न्याणी जे ॾाज समेत सोन चांदी खटूं बिस्तरनि समेत अलाह तला सड़ी रख जो ढेर बणिजी वियो। हुन बाहि वाक़े जी इतला बावजूद फायर ब्रिगेड गाॾी न पहुची सघी, जॾहिं त वाक़े जी इतला ते आसपास जे ॻोठाणे पहुची पंहिंजी मदद पाण ते बाहि ते ज़ाब्तो आंदो, जॾहिं त ज़ख़्मी थियल 3 ॼणनि खे सागर सिविल अस्पताल इलाज लाइ नियो वियो। होॾां मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ऐं मुतासिरनि ॻोठाणनि डिप्टी कमिश्नर सागर खां वार जो मुतालबो कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।